अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भली कार। सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब शाख जे ॻोठ रहीम बख्श मीराणी जो पोहरियत ॻोठाणो गुलाम अकबर मीराणी जंहिंजे घर में 5 महीना अॻु मज़ारी बिरादरी जे हथियारबंदनि चोरी फोर करण दौरान मुज़म्मत करण ते पोहरियत ॻोठाणे गुलाम अकबर मीराणी खे धक हणी अधमोह करे छॾियो हो, जेको अस्पताल में तवील इलाज खां पोइ अॼु फौत थी वियो। मीराणी बिरादरी वॾे अंग में औरतनि मर्दनि समेत गॾु थी मुरीद शाख जे मेन चौक ते टायर खे बाहियूं ॾे लाश रखी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबु सिंध पंजाब जे ट्रैफ़िक बीहजी वई। गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। मीराणी बिरादरी जे मुश्तइल हुजूम मज़ारी बिरादरी जे चङे मुड़िस जागण खान मज़ारी खे हिकु दुकान अंदरि यरगमाल बणाए वरितो। मुज़ाहिरीन SSP घोटकी DIG सखर ऐं IG सिंध खां इंसाफ़ जी घुर कई। SHO खंबड़ा मौके ते फौरी तौर पहुची हालात ते ज़ाब्तो आणे वरितो। फौती जे मड़ खे पुलिस पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल उबाड़ो मुंतक़िल करे छॾियो।